सतनाम सत श्री वाहिगुरु। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूर्त अजूनी सैभं गुरु प्रसाद। जब आद सच जुगाद सच है भी सच नानक श्री सच। जिसको हरे प्रभु मन चित आवे, तिसको हरे प्रभु मन चित आवे। जिसको हरे प्रभु मन चित आवे, तिसको हरे प्रभु मन चित आवे। सो संत सुहेला नहीं डुलावे, सो संत सुहेला नहीं डुलावे। सो संत सुहेला नहीं डुलावे। सो संत सुहेला नहीं डुलावे। जिसको हरे प्रभु मन चित आवे, तिसको हरे प्रभु मन चित आवे। सो संत सुहेला नहीं डुलावे। सो संत सुहेला नहीं डुलावे। जिस प्रभु अपना कृपा कर, बाबा तिस प्रभु अपना कृपा करे। जिस प्रभु अपना कृपा करे, जिस प्रभु अपना कृपा करे। ओ सो सेवक कहो किस ते डरे, सो सेवक कहो किस ते डरे। वागु सो सेवक कहो किस ते डरे। सो सेवक कहो किस ते डरे। जैसा सा तैसा दर्शाया, जैसा सा वैसा दृष्टाया। वागु जैसा सा तैसा दृष्टाया। बाबा जैसा सा वैसा दृष्टाया। अपने कार्य में आप समाया, अपने कार्य में आप समाया। अपने कार्य में आप समाया। अपने कार्य में आप समाया। शोधत 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 सीझा, शोधत 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 सीझा। ओ शोधत 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 सीझा। शोधत 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 सीझा। गुर प्रसाद तत् सब बूझा, गुर प्रसाद तत् सब बूझा। गुर प्रसाद तत् सब बूझा। गुर प्रसाद तत् सब बूझा। जब देखो तब सब कुछ मूल, बाबा जब देखो तब सब किछ मूल। जब देखो तब सब कुछ
नानक सो सुखम सोई अस्थूल नानक सो सूक्ष्म सोई अस्थूल नानक सो सुखम सोई अस्थूल सोई अस्थूल सोई अस्थूल जिसका सुख मनी बाबा सुख मनी सुखम सुखमणि सुखमृत प्रभ नाम भगत जना के मन विश्राम भगत जना के मन विश्राम जना के मन विश्राम भगत जना के मन विश्राम सुख मनी सुखमणि श्री राम श्री राम श्री राम प्यारी मिठड़ी साथ संगत हेलो प्रभु मेहरबान आसान ते राम हे पांजी मौज खुशी हे इश्क केतिरो विचित्र बनायो थे पाण ई ताने पेटी सोन पाण जेवर पाण मिट्टी पाण बर्तन पाण एक बीज पाण फल पाण अहिड़ी विचित्र माया पैदा करे और जा रचित अंधारो कीअं वरी ज्ञान रूपी प्रकाश कीअं पंहिंजे स्वरूप में संत गुरु मोकिले करे कीअं उन्हनि जी रहणी करणी साधनाऊं करे उन्हीं सिद्धता के पाए भाव अंतःकरण शुद्ध करे प्रभु जो नाम सिफत जपे जपे अंदर जो रोशन ज़मीर थे थो और उहा प्रभु जी सिफत प्रगट थे थी प्रभु मिलण जो रस्तो असांखे उन्हनि जी वाणी जे द्वारा मिले थो और उन साईं वॾे कीअं वॾे आहियां किछु करण करण न जा उन वॾे जो वॾायूं छा चई सघबियूं सब कुछ पान किसनों को ये नानका सब कुछ आपिया साहब इन सुखमनी साहब में वर्णन कन था जिसको हर प्रभु जिनखे मुझो हरि प्रभु असांजे मन खे हरण वारो और असांजे पापन खे नाश करण वारो हरि लफ़्ज़ जो केतिरियूं मानाऊं रखियूं था जंहिंखे हरि प्रभु असां अंदर पंहिंजो पाण खे ॾिसूं था असांजो मन छा थो चाहे इंद्रियूं छा थियूं चाहिनि कीअं बि असां वर्तन कयूं था उन मन जा असां पाण साक्षी आहियूं पाण ई अंतर्यामी आहियूं जो हर ॻाल्हि खे अंदरि सम्झूं था उनजे मथां ई नालो प्रभु पियल प्रभु सभु घट में आहे प्रभु रूप आहियो सभु पर उहो प्रभु असांजे मन में माना ख़्याल में असां आत्मा ई आहियूं असां सोहम आहियूं
ओम आहियो। चित्त में चिंतन सदा इहो ही रहे, जिसको हर प्रभु मन चित आवे, अचे बस अची वञे सो संत। फिर ॾिसो भाई, छा असांखे कुझु मटणो पियो या कुझु अॾणो पियो, जीअं आहियूं तीअं आहियूं। छड़ो मन खे कहिड़े निश्चय में रखणो आहे। सहेला सदाई सुखी थी रहंदो। नहीं डुलाव, नहीं डुलाई केर थी माया, कामना, वासना। प्रभु नाम मन चित्त में न हूंदो। भगवान गीता में चयो, मन पवन खां तेज आहे, उनमें काई न काई वासना या कामना हलती पई। दुनिया जी जेका भॼ दौड़ आहे, जहाज़नि में, रेलनि में, कारियुनि में, बसनि में, ट्रैफिक प्यादनि में, कंहिं न कंहिं कामना जे अंतर्गत वञे थो न। कंहिं वस्तु खे वठण या कंहिं व्यक्ति सां मिलण। राम उहो डुलामान न थींदो। 40 साल असांजा गुरमत में के प्यारा अहिड़ा संत बाबा नंद सिंह वटि जी गद्दी ते नानक सर कलेरवा, साईं ईश्वर सिंह थिया, पोइ साधू सिंह, कुंदन सिंह। ॿुधायो 40 साल अरदास पाण कंदा रहिया। असांजो नादिर साहब में जोगा सिंह मोनी बाबा 40 साल मोहन में रहा, उन हाथे जे अंदर। राम सो संत सोहेला नहीं डुला। सखी बाबा मन में चित में वो हरि वसियो, काॾे वञणो आहे। पर हाणे जिस प्रभु अपना कृपा करे, जंहिं ते प्रभु पंहिंजी कृपा करे, वो प्रभु अंदर वेठो आहे। उहा पंहिंजी परमात्मा श्री राम फुल पावर लाइट, उन्हनि जी आत्मा ज़री ज़री ज़रे ज़रे में समायल। छा वारी जे कणे कणे में, मिट्टी जे कणे कणे में जेकी भी दृष्टमान संसार अचे थो, बस उन जी सत्ता साईं नज़र थो अचे। मुर्दो भी अगर असांजे साम्हूं नज़र थो अचे, उन में भी प्रभु जी सत्ता आहे। तॾहिं थो नज़र अचे त कई जहाज पहाड़नि सां टकरजी समुंड जे मथां किरिया, ख़तम थी विया, पुर्जो बि न लॻो, हॾो बि न मिलियो कंहिं माण्हू। राम उन में भी सत्ता है। जेका तोखे दृष्टमान थिए थी, उनमें प्रभु जी सत्ता है। उहा प्रभु अंदर उन पंहिंजी आत्मा जी हिकिड़ी किरण जी वरी ज़रड़ी तुंहिंजे मन ते विझे त मन जो छिका प्रभु ॾे थी वेंदो। बस छिका जेको ॿाहिरि आहे उहो ॿाहिरि न रहंदो, हर अंदरि रहंदो। ॿाहिरि उन्हनि खे असांखे कढणो पवंदो। साईं खाओ, साईं पहिरियो। संत फ़क़ीर कई ॾींहं कपिड़ा पिया आहिनि, जाते वेठा आहिनि, कई प्रसाद अॻियां पिया आहिनि, ॾिठासीं फ़क़ीर अहिड़ा।
कुछ भी न खाइणो, वात में विझो, सो भी मर्ज़ी पइनि था, न त मुकाऊं धक पिया हणंदा। अहिड़नि फ़क़ीरनि जॻहियुनि असां वेठा आहियूं। राम खाज़ी साईं असांजे सखर में अति सीअ में 3 कलाक माण्हू जॻह वेठा आहियूं। मुंहिंजी सीन ॾिसंदो, धननि फ़क़ीर नगन पिया, ॿार पधर ते पिया। अॼु खां 43 साल अॻ में दिसंबर महीने जी 8 तारीख़ राम बस मन चित में प्रभु खुदा वसियो, संत सहेला नहीं डुलावे, जिस प्रभु अपना कृपा करे सो सेवक। उन जे लाइ घर छा, बन छा, मस्जिद छा, असां सदाईं यादि अचनि प्यारा पेवंद गॾु हुयो। असां शेवा में बारूमल मुखी जो पुटु पेवंद राम गॾु हो। संत मसीता छोटड़ी से ठहियल पंहिंजे आस्थान ते ज़ात ॻाइण वारियूं गायकाऊं जुमा रात उन वटि मुज़रो भर फ़क़ीर नगन पियो। उतां मसीह जी कुंड वटि ईअं पियो आहे, उतां हलियो आहे रिड़दो 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 झंडो जेके शिया हणंदा आहिनि उते पहुता। दर जे घिरण सां ई आहे, उते जुतियूं पयूं। उते पहुची करे फ़क़ीर जुती खई आहे, जीअं को निशान बाज़ थींदो आहे, उहे जुतियूं सिधी मस्जिद में 1 सटे 2 3 सिधी मस्जिद में वीचारो पेवंद मस्जिद में जुतियूं खणी आयो, वरी उते रखियईं थी, वरी उतां रिड़दो रिड़दो वरी उते अची वेठो। पर घणो टाइम लॻी वेंदो, मां जो नज़ारो ॿुधायां 3 कलाक जो। राम आहा सो सेवक को किसते डरे, केॾी बेपरवाही आहे, जट मारे विझे न मस्जिद में जुती सो सेवक सचो सेवक बस हिक ई तार जंहिंजे अंदर हुजे, सच्चा सेवक थी। सतगुरु जो नालो ई न वरितो, जई न ॿुधाए, ख़बर न पई कंहिंजा शिष्य हुया। ढंढोरो न पिट, जंहिं गुरु जो सेवक थियो आहे अहिड़ी रहणी करे ॾेखारे, माण्हुनि खे ज़ोरी तोखां पुछणो पए तूं कीअं थी आयो आहे। अरे बाबा ये छो थो पुछे मां खां? पर साईं बाबा जेकी बि जेकॾहिं कुझु बणबो ठहंदो जीव त संतनि मां ठहंदो न। वञी संतनि जो संग कयो, कंहिं बि संत जो जेको वणे जाते तुंहिंजी आस्था ॼमे, प्रदर्शन न कयो पंहिंजे गुरू जो, उते वञी करे मथां मिस्टेक न कढी विझे। राम उनखे ॾिसण जी दीद कान्हे, तोखे कृपा हिकिड़ो जनम आहे तॾहिं संत सां मिलियो आहे। एॾो तो पुछे, आख़िर तूं ॿुधायोसीं बाबा मूंखे त प्रभु हिननि सां जोड़ियो आहे। सदाईं वञी दर्शन करे। अॻे संत ईअं बि कंदा, आयो आहे कोई दीक्षा वठण, न बाबा वञ वञ, मथे अञा संत पेठा थी। नारायण हरि उपदेश में साईं आयल आहे, हा अञा मथे वञो, मथे के ॾिसो सभु ॾिठई, पर हुनजो लेखो उन सां मोटी आयो, साईं मूंखे हिते ई आहे। ठीकु आहे, हाणे ठीकु आहे, हिक खां हिकु पिया आहिनि। पोइ तुंहिंजो मन डुले पियो, मां त नाम त हेॾो करे वेठो आहियां, पर हिते हेॾी हस्ती पई। राम भुली न वञ। सो सेवक को किससे डरे, जैसा सा तैसा दृष्ट आया। राम पोइ उन्हनि खे जहिड़ी तूं नज़र ॾिए थो उहे ॾिसनि था। नज़र इहा सभु में मां ई त आहियां। राम कंहिंसां वेर, कंहिंसां विरोध, कंहिंसां झगड़ो, कंहिंसां दुआई, कासों दुराव, दुरा माना ड्रो, हा कासों दुराव, कासों बल बंचा, किन खे भाकुर पाए, कंहिंखां ड्रो पियो करे। जय जय पेखों तहत नेरा, साध मूर्त गुर भेटियो नानक। श्री राम संतनि जो संग कये ऐं गुरु कये, उन्हनि खे भेटे, माण्हुनि जे वचननि ते हले त पोइ तुंहिंजो ईअं बणिजी वेंदे, मिल सागर बूंद नहीं अनहेरा। हेरा माना ॾिसण, त सागर सां जीअं बूंद मिली वेंदी त वरी उहा बूंद ॾिसण में न ईंदी, सागर ई ॾिसण में ईंदो।
तूं मन पंहिंजो अहिड़ो गुरू सां मिलाए छॾ नाम सां जो बसि तुंहिंजो नाम ई बचे राम। महात्मा गांधी जेके सबक पढ़िया हूंदा त पढ़ंदा त नालो हे होसि, न त विरती अहिड़ी रही जो नालो ई मटिजी वियो। साईं बाबा, सखी बाबा, छा नालो होसि, आईंदो ईअं ई पिछाड़ी बणिजी वेंदो न सखी बाबा। केरु न असांजी छा वञूं, सखी बाबा राम। दूल्हा दरवेश लड़की में दूल्हा केरु नालो होसि, कोई वास्तो कोन्हे, दरिया दिली थी वई। जैसा सा तैसा दृष्ट आया, अपने कार्य में आप समाया राम। हे पंहिंजो ई कार्य करण आयो आहे, वरी पाण ई सभिनी में समायो पियो आहे। हे अज्ञानता में असां जेकी बि घुरी रहिया आहियूं, अज्ञानता में अणॼाणाई, मूंखे हे ॾे, हे खपे, हे ॾे राम। ओहो दया कर साईं, दया कर साईं, दया कर साईं। इन जहिड़ी इहा शइ चवण जहिड़ी ॿी का बेवकूफ़ी कान्हे। दया तुंहिंजे मथां थी रही आहे। छा जहिड़े हाल में आहे परमात्मा जी दया ॿुधी छॾियो। डाकू जे मथां, चोर जे मथां, संत जे मथां, हर एक जे मथां दया परमात्मा जी, परमात्मा जो इंसाफ़ ऐं दया गॾु वर्तजी रही आहे। कोई गुण जी ज़रूरत कोन्हे, थोरो तोखे सम्झणो आहे तुंहिंजे मथां दया कीअं थी रही आहे। हथ हेठि कर। श्री राम। तव्हांखे ॿुधायो वियो आहे, वरी ॿुधायो राम। परमात्मा जो इंसाफ़ ऐं दया साथ साथ हली रही आहे। परमात्मा जो इंसाफ़ कहिड़ो आहे, तूं सुठो कमु कंदे तुंहिंजी नेकी थींदी, तोखां खोटो थींदो उनजी गिला थींदी। ईअं आहे शाबाश। छो जो ॿई कर्म नज़र था अचनि पिया असांखे। इहो परमात्मा जो इंसाफ़ आहे। परमात्मा जी दया कहिड़ी आहे, तूं सुठो कंदे माण्हू तुंहिंजे लाइ सुठी भावना रखंदा, तोखे ॾिसणु चाहींदा, तुंहिंजे कम अचणु चाहींदा, तुंहिंजे कार्य में शरीक थींदा। कीअं? तुंहिंजी वाणी ॿुधणु चाहींदा, तूं सब जो भलो कंदड़ आहीं। इहा प्रभु जी दया आहे राम। तूं खोटो कमु कंदे तुंहिंजे संसार निंदा कंदो राम, और उन निंदा जो फल खोटे जो दंड धारा लागू थींदी। माण्हू निंदा कंदा, तोखे सज़ा मिलंदी। या प्रभु जी तुंहिंजे मथां दया आहे। तूं इहो कमु कयो आहे तॾहिं इहा सज़ा थी मिलई न राम। माण्हू निंदा कनि था और तोखे सज़ा मिले थी, त तूं अहिड़ो कमु छो थो करे? इहा दया त प्रभु तुंहिंजे मथां करे रहियो आहे। तूं छड़ो चिल्लाए पियो, दया कर मुंहिंजो दुख कटिजे, दया कर दुख कटिजे। अड़े तूं मन मर्ज़ी सां हले, तूं मज़ा वठे पियो। संत शांति प्रकाश में चए, माण्हू ईंदा आहिनि, दया कर साईं मुंहिंजो दुख लहे। हा, मज़ा असां वठूं, पाप असां कयूं, उन जा भोग जेके नरक तव्हां भोगियो, दुख असांजा लाहियो। हाणे हिननि पागलनि सां केरु मुंहुं ॾे? सम्झनि पिया अचनि राम। ख़ुदा तुंहिंजे मथां दया करे रहियो आहे। संत बि कहिड़ी दया कंदा? इहे ठिको खणी आया आहिनि, तूं ख़ुशि थी वेंदे पोइ छा करे ॾींदे? हवाले थींदे संतनि जे, शेवा कंदे राम। माई जी संतनि ॾे पति गुज़ारियसि, हली आई चरणनि में पई, स्वागवती भव साईं मुंहिंजो पति तो गुज़ारियो आहे। उहो माण्हू खणी था अचनि पिया। चई असांजो वचन निकितो आहे, उनखे उते रखायूं। संत उनखे उथायो, उथियो राम। बस बाबा, हाणे तव्हां पंहिंजनि खे मोकल आहे, घर वारी माई तोखे बि मोकल आहे। हाणे मां संतनि जो, तुंहिंजे लाइ त मां मरी वियो हुउमि,
पंचला में मरी वियो हाणे तव्हांजो छा जो हाणे आहियां त मां संतनि जो आहियां कमु ईंदुमि त मां संतनि जो ईंदुमि जंहिं मूंखे उथार सचाई तई आहे तुंहिंजो दुख लहे ऐं तूं वरी राम संतनि मां बरकतां वठण अचे संतनि जे लाइ हिसो बि न कढे संतनि को कार आहे स्कूटर आहे छंडा हणाइण अचे संतनि जे हवाले कॾहिं कमु पए त कार कम ई न अचे हे शराफ़त आहे तुंहिंजी चओ भाई चओ इहो न्याव आहे जंहिंजो भेण तूं आसी सां वठण थो अचे अॻ में सदके संतनि जे सॼो ॾींहुं हले पई सम्झो न ये ॻाल्हियूं वॾियूं भुलां रहियल आहिनि साईं बाबा जंहिं दुकान ते हलंदा हुआ उनखे बरकत जा 5 पैसा ॾींदा बंदो ॿार गॾु हूंदो सदाईं 5 पैसा वाछी गिड़ी में ॿधी करे वेचजांइ मां कोन ॾिठो को हिसो पतियो कढी आया केतिरा सेठियूं थी विया छाजो अड़े संत मौक़ो था ॾियनि संतनि वटि जेको पैसो ईंदो छा व्याज ते हलाईंदा फैक्ट्रियुनि में हलाईंदा भाईवारियूं रखंदा अड़े उन जो फल तोखे मिलणो आहे सुनाई थिए वई अलाए केतिरा गुनाह थी करे पुञ जो फल केतिरो वधंदो आहे तोखे कहिड़ी ख़बर धन खे ॾियण लाइ हुकुम ई आहे पहिरियों संतनि खे ॾियो छो जो उनजी व्यापक दृष्टि आहे हर पासे हुनजी शेवा जी नज़र राम ॿियो नंबर विद्यार्थियुनि खे ॾियो जेके विद्या पढ़नि था हे लख लख माण्हू ख़ल्क विहाई वेठा आहिनि इहो सुधार आहे न विद्वाननि जे तरफ़ां भागवत छा थो चए रामायण छा थो चए राम इंद्रनि खे संयम करे 3 कलाक वेठा आहिनि ज्ञान था ॾियनि पिया विद्यार्थी गुरुकुलनि में उहे पैसा ॾिजे ॿार पढ़नि तंहिंखां पोइ रस्ता लिखिया अथऊं काॾे काॾे धन ॾिजे अपने कार्य में आप समाया पाण कार्य करे पाण ई समायो पियो आहे उहो आहे तॾहिं सुख जो मज़ो थो अचे उहो आहे तॾहिं दुख जो सूर थो थिए न पाप था कयूं मज़ो तॾहिं थो अचे उहो वेठो आहे न पुण्य कयूं था उहो वेठो आहे तॾहिं न वरी हुनजो जॾहिं फल थिए थो सुख ऐं दुख शुभ ऐं अशुभ जो उहो बि पाण वेठो आहे न ॿई लीलाऊं पाण रचियो अथई बीज बि पाण करे कराए आप मानकी कृष्ण आई हाथ शोधत 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 सीझिया शोधे शोधे वेद शास्त्र पुराण मोटा मोटे 3 गण पाण राम सीझिया और गुर प्रसाद पिछाड़ी तत्व सब बुझिया पंहिंजे लेखे वेद पढ़दे पुराण पढ़दे चाहे शास्त्र पढ़दे मां सच ॿुधायां थो मुंझाए मारींदा तव्हांखे गंदो करे सटींदा तोखे सही रस्तो हथ न ईंदो त मां छा कयां मां हर हिकु ते ॻाल्हायो आहे घणो हाणे दाइरो आहे श्री राम गुरू जी कृपा सां ई तोखे सोझी मिलंदी तत्व बचा तुम बस हिन में हल ॿिए हेॾे होॾे नथा कजांइ तुंहिंजो कल्याण थी वञे जब देखो तब सब कुछ मूल आख़िरी इहा स्टेज अची वेंदी मन में प्रभु खे रखण सां जाॾे ॾिसंदुमि सब कुछ मूल आधार सत्य आहे सत्य जे आसरे हे सृष्टि बीठी आहे निराकार जे आसरे आकार बीठो आहे निर्गुण जे आसरे सरगुण बीठो आहे कीअं मूल माना तत्व सूक्ष्म आत्मा जे आसरे बाडी बीठी आहे नानक सो सूक्ष्म सो ई अस्थूल बीज भी पाण फल भी पाण हिकु गंदे टेड़े मां हेॾी बाडी ठाहींदड़ भी पाण कीअं ठाहे सब कुछ प्रभु सब कुछ प्रभु सब कुछ प्रभु सुखमनी सुखमृत प्रभु नाम भगत जना के सुखन जी मणि आहे सुखमनी रोज ओ गृहस्थी माण्हू 5 पौड़ी जप साहिब जो वधीक न थिए 1 पौड़ी सुखमनी जी अष्टपदी पढ़ी साईं सखी दर्ज आयो आरती ध्वनि पढ़ी बस अरदास करे साईं सब हे लोक पर लोक ॿई सुहेलो कंदो असांजे अंदर ज्ञान अचे अमृत प्रभु नाम भगत जना के मन विश्राम श्री राम जय राम जय